नाज़रीन, पुलिस जांच दौरान मुबैना क़त्ल थियल नारी नौरिन जे जवाबदार भाउ मोहसिन पारां नवां इंकशाफ साम्हूं अची विया आहिनि। संदसि चवणु आहे त चाचे जुमन जी पिस्टल सां भेण खे मारे पिस्टल प्लास्टिक जी थैली में बंदि करे मोलू मूसो मक़ाम में खबड़नि जे विच में ज़मीन अंदरि पूरे आयसि। संदसि निशानदी ते वारदात में हथ हल पिस्टल ॻोठु साले भंड जे मोलू मूसो मक़ाम मां ज़मीन खोटे हथ कयो वियो। मोहसिन जे इतराफ़ ऐं पिस्टल जे हथ अचण खां पोइ सरकार जी मुद्दत में जवाबदार मोहसिन मथां गुनाह नंबर 68/2023 तहत हिकु ॿी बि FIR दाख़िल कई वई। रिकॉर्ड जांच खां पोइ पिस्टल मोहसिन जे चाचे जो साबित थियण ते जुमन वल्द महमूद खान मथां बि गुनाह नंबर 39/2023 तहत केस FIR दाख़िल कई वई। सरकार पारां ASI अयाज़ हुसैन जी मुद्दत में जवाबदार मोहसिन ख़िलाफ़ कलम 25 SA एक्ट 2013 तहत दाख़िल कयो वियो, जॾहिं त संदसि चाचे जुमन मथां संदसि हथियार ॿिए खे ॾेई माण्हू मारण जो सबबु बणिजण ते कलम 27 जे SA एक्ट 2013 तहत FIR दाख़िल कई वई। जवाबदार जी निशानदी ते वारदात में इस्तेमालु थियल पिस्टल हथ अचण वारे अमल खे क़ानूनी माहिर केस बाबति इंतहाई अहम अख़बाराई क़रार ॾेई रहिया आहिनि।